अस्सलाम वालेकुम दोस्तों। कनाडा जे शहर कैलगरी मां मशहूद काज़ी जो तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम। काफ़ी ॾींहंनि खां वठी दोस्तनि मैसेजिस कया पिए ऐं जेकॾहिं फ़ोन ते ॻाल्हाइण बि थियो थिए त उन्हनि इहो ज़रूरु मूंखे चयो पिए त आई टी जे फील्ड में स्पेशली प्रोफेशनल डेवलपमेंट जे हवाले सां उन्हनि चाहियो पिए त आऊं कुझु तव्हां दोस्तनि सां पंहिंजा ख़्याल वंडियां। ऐं स्पेशली जेको ही कोविड-19 वारो एपिसोड थियो आहे सिंस लास्ट कपल ऑफ वीक्स, उन खां पोइ वधीक इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूसु थिए पई त जेके असांजा ॿार हाणे घरनि में वेठा आहिनि या जिन्हनि जा स्कूल्स बंदि थी चुका आहिनि या जेके यूनिवर्सिटीज़ बंदि आहिनि या जेको जॉब्स जी सिचुएशन जे करे घणा माण्हू ॿाहिरि घरनि खां नथा निकिरनि। पाकिस्तान में त अञा शायदि माण्हू घणा ॿाहिरि निकिरनि पिया, पर हिते कैनेडा में या यूरोप में अमेरिका में इवन ॿाहिरि निकिरण बि जेको आहे सो ॾाढो जेको हिकिड़ो आइसोलेशन जे हवाले सां इक़दामात वधीक सख़्तु थी विया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी बहितरु अपॉर्चुनिटी आहे जंहिंमें तव्हां दोस्तनि सां ॻाल्हाइजे ऐं प्रोफेशनल डेवलपमेंट जे हवाले सां ॻाल्हाइजे त हिन स्टेज ते हिन मौक़े ते तव्हां दोस्तनि खे छा छा करणु घुरिजे ऐं कहिड़ा एवेन्यूज़ आहिनि जिन्हनि में बहितरी थी सघे थी। त उन में हिकिड़ो इहो मैसेज जेकॾहिं असां लाउड एंड क्लियर हिक ॿिए सां कम्युनिकेट करियूं, शेयर करियूं त इहो वधीक बहितरु थींदो। त इन ई हवाले सां अॼु बिल्कुलु पहिरियों इंट्रोडक्टरी प्रोग्राम मूं सोचियो कुझु मिंटनि जे लाइ। कोशिशि इहा कंदासीं त गोइंग फॉरवर्ड डेली न त हफ़्ते में 2 दफ़ा या जंहिं तरीक़े सां अपॉर्चुनिटी मिली त तव्हां दोस्तनि सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो जेके प्रोफेशनल डेवलपमेंट जे हवाले सां हूंदा। उन्हनि में असांजा इंटरपर्सनल जेके स्किल्स आहिनि उन्हनि जे बारे में बि ॻाल्हि थींदी, जेके बिज़नेस स्किल्स आहिनि उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं ऐं मोस्ट इम्पॉर्टेंटली जेके टेक्निकल स्किल्स आहिनि उन्हनि जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त टेक्निकली असांखे छा छा करणु घुरिजे जो हिन वक़्तु करंट मार्केट ट्रेंड्स कहिड़ा आहिनि उन्हनि खे असांखे ॾिसणो आहे। त आई टी जे फील्ड में छाकाणि जो मुंहिंजी एरिया ऑफ एक्सपर्टीज़ आई टी आहे, तंहिंजे करे आउं आई टी जे बारे में वधीक बहितर तरीक़े सां ॻाल्हाए सघां थो। त हिन वक़्तु करंट ट्रेंड्स कहिड़ा मार्केट में हलनि पिया, कहिड़ियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि जिन्हनि जे लाइ जिन जी खपत घणी आहे, जिन जी ज़रूरत आहे ऐं जिन्हनि जी जॉब्स जेके आहिनि से तमामु ऑन डिमांड आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हांखे आउं एग्ज़ाम्पल ॾियां साइबर सिक्योरिटी। हाणे साइबर सिक्योरिटी हिकिड़ो अहिड़ो पैराडाइम आहे जंहिंमें हिन वक़्तु वर्ल्ड ओवर 4 मिलियन जेके आहिनि से जॉब्स अवेलेबल आहिनि, पर हुननि खे क्वालिफाइड माण्हू कोन पिया मिलनि। सिर्फ़ु अमेरिका में 2.2 मिलियन जॉब्स जी रिक्वायरमेंट्स आहिनि ऐं हुननि खे क्वालिफाइड सुठा एक्सपीरियंस रिसोर्सिस कोन था मिलनि। त इहो हिकिड़ो सिंपल तव्हांखे आउं एग्ज़ाम्पल ॾियां पियो त इन एवेन्यू में इन एरिया में केतिरी वॾी गुंजाइश मौजूदु आहे। उन खां अलावा जंहिं ॿी एरिया ते मुंहिंजो ख़ुसूसी तौर ते फोकस हूंदो उहा डेटा साइंस जे हवाले सां हूंदी। इहा हिकिड़ी ग्रोइंग फील्ड आहे ऐं इन में बि तमामु हाई पेड जॉब्स मिलनि थियूं। तव्हांखे प्रोफेशनल एक्सपीरियंस्ड माण्हू ॾाढा घटि मिलनि था ऐं जीअं टेक्नोलॉजी वधे पई, जीअं दुनिया जंहिं तेज़ रफ़्तारी सां टेक्नोलॉजी तरफ़ वञे पई, उन में तमामु ज़रूरी आहे त असां दुनिया जे क़दम सां क़दम में मिलाए हली सघूं। उन में बिज़नेस इंटेलिजेंस अची थी वञे, डेटा एनालिटिक्स अची थो वञे, कहिड़े तरीक़े सां तव्हां डेटा जो एनालिसिस करियो, कहिड़े तरीक़े सां तव्हां उन डेटा खे प्रेज़ेंटेबल बनायो ऐं तव्हां उन डेटा जी जेका डाइसेक्शन आहे सा कहिड़े तरीक़े सां करियो था। त उन हवाले सां बि जेको आहे सो कोशिशि कंदसि त तव्हांखे हिकिड़ो बिज़नेस पर्सपेक्टिव ऐं गॾोगॾु टेक्निकल पर्सपेक्टिव बि पंहिंजे ईंदड़ सेशन्स में ॾेई सघां। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन डेटा साइंस जे फील्ड जे अंदरि जाम सारा कोर्सिस, ट्रेनिंग्स, अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि। त कोशिशि कंदसि त उहे बि लिंक्स तव्हां सां शेयर करियां या उहे ट्रेनिंग रिसोर्सिस तव्हां सां शेयर करियां जंहिंमें तव्हां तमामु नॉमिनल ख़र्च ते उहे ट्रेनिंग्स वठी सघो था ऐं उन में अॻियां थी सघो था। इहो जेको मुंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो उहो इहो हूंदो त न सिर्फ़ु इन में असां प्रोफेशनल डेवलपमेंट जे हवाले सां उन्हनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हायूं जेके कंहिं जॉब में लॻियल आहिनि या पंहिंजी जॉब्स खे इनहेंस या इनरिच करणु चाहिनि था, बल्कि इहो गॾोगॾु जेके असांजा स्टूडेंट्स हूंदा उन्हनि खे बि फैसिलिटेट कंदो त हो जेका पंहिंजी एजुकेशन कनि वेठा उन सां गॾु कहिड़े कहिड़े तरीक़े सां पंहिंजो पाण खे
इंडस्ट्री सां कनेक्ट रखनि ताकी जॾहिं हो मार्केट में अचनि त हुननि खे एलियन एटमॉस्फेयर फील न थिए। असां सां बदकिस्मती इहा आहे, स्पेशली जेकॾहिं तव्हां सिंध में ॾिसो या असांजे जेके पाकिस्तान जा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स इन जनरल आहिनि, त देर इज़ अ लार्ज डिसकनेक्ट। हाणे थोरो एफर्ट थिए पियो जंहिंमें इंडस्ट्री ऐं एकेडमिया खे वेझो करण जी कोशिशि कई पई वञे, पर मुंहिंजे ख़्याल में अञा बि तमामु वॾो गैप आहे। इहो गैप वर्ल्ड ओवर आहे, पर असां वटि पाकिस्तान में हिन जो शायदि इम्पैक्ट वधीक घणो आहे। त असां जेके कोर्स पढ़ायूं पिया अॼु खां 10 साल पुराणनि सालनि करिकुलम जे हिसाब सां हलूं था, करिकुलम खे केतिरो असां करंट बनायूं पिया, या जेको मार्केटी डिमांड आहे उन हिसाब सां असां कहिड़ा कोर्सिस इंट्रोड्यूस करियूं था, त वी आर अ लिटिल फार फ्रॉम देयर। तंहिंजे करे स्टूडेंट्स खे स्पेशली पंहिंजूं ट्रेनिंग्स, सर्टिफिकेशन्स या पंहिंजी प्रोफेशनल डेवलपमेंट जे लाइ जाखोड़ ज़रूरु करणु घुरिजे, ताकी जॾहिं हो मार्केट में वञनि त उन्हनि जी मार्केट में हिकदमि डिमांड थी वञे ऐं उहो बहितर जॉब, बहितर मुस्तक़बिल पंहिंजे लाइ तलाश करे सघनि। त उन खां अलावा जेको हिन वक़्तु टेक्नोलॉजी ट्रेंड दोस्तो हले पियो, उन में बिज़नेस इंटेलिजेंस जे हवाले सां काफ़ी अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि। अच्छा, तव्हां उनखे ॾिसो त जेके क्लाउड बेस्ड जेके सिस्टम्स आहिनि उन्हनि जी तमामु घणी डिमांड आहे, इन करे जो हाणे दुनिया सॼी क्लाउड ते पई मूव थिए। हीअ जेको ट्रेडिशनल डेटा सेंटर्स वारो कॉन्सेप्ट हो, उहो आहिस्ता आहिस्ता रिडेंडेंट थींदो पियो वञे, छाकाणि उन्हनि जी ओवरहेड कास्ट, उन्हनि जी मेंटेनेंस ऐं तंहिंखां पोइ जंहिं क़िस्म जा थ्रेट्स, स्पेशली जीअं साइबर सिक्योरिटी जी मूं तव्हां सां ॻाल्हि कई, त जंहिं क़िस्म जा थ्रेट्स साम्हूं अचनि पिया, उन जे करे हाणे एमेज़ॉन वेब सर्विसिस आहिनि या गूगल जूं आहिनि या माइक्रोसॉफ्ट जो क्लाउड आहे, इहे जेके बि आहिनि, इन्हनि क्लाउड्स ते जेको आहे सो माण्हुनि जो इन्हिसार वधे पियो। त उन हवाले सां बि थोरो ॻाल्हाईंदासीं त क्लाउड में कहिड़े कहिड़े क़िस्म जूं अपॉर्चुनिटीज़ अची सघनि थियूं। ऐं हिकु ॿियो आउं हिन में कोशिशि इहा बि कंदसि त जेकॾहिं कंहिं पर्टिकुलर फील्ड जो कोई एक्सपर्ट असांखे आहे ऐं उहो इंट्रस्टेड आहे तव्हां दोस्तनि सां ॻाल्हाइण लाइ, त उन्हनि सां बि हिन वीडियो जे ज़रिए सां राब्तो कबो ऐं उन्हनि जूं बि ओपिनियंस वठबियूं त जेके इन डिमांड जेके शयूं आहिनि, जीअं डेवलपमेंट में एज़ अ डेवलपर तव्हांखे कहिड़े कहिड़े क़िस्म जूं लैंग्वेजिस या कहिड़ी शयुनि ते तव्हांखे फोकस करणु घुरिजे। अगरि बिज़नेस एनालिस्ट तव्हां थियणु चाहियो था या सिस्टम्स एनालिस्ट, त उनजे लाइ तव्हांखे कहिड़े क़िस्म जूं क्वालिफिकेशन्स हुजणु घुरिजनि, या जेकॾहिं तव्हां क्लाउड कंप्यूटिंग में वञो था, मशीन लर्निंग में वञो था, डेटा साइंस में वञो था, बिज़नेस इंटेलिजेंस में वञो था, या क्लाउड कंप्यूटिंग या साइबर सिक्योरिटी में अचो था, त इन्हनि सभिनी खे कोशिशि करे असां शामिलु कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम जे अंदरि। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त को बि सेशन 10 खां 12 मिंटनि खां वधीक न थिए ऐं उन 10-12 मिंटनि में कंहिं हिकिड़े टॉपिक खे खणंदासीं ऐं उन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, ताकी ओवरली बोरिंग बि न थिए ऐं मल्टीट्यूड ऑफ टॉपिक्स न हुजनि जो माण्हू कंफ्यूज़ थी वञे त कहिड़ी शइ ॿुधणी आहे, छा पियो ॿुधां। त हिकु हिकु टॉपिक खणंदासीं, 10-15 मिंट वक़्तु मैक्सिमम उन ते ॻाल्हाइबो ऐं उनखे अलॻि सां मैंशन करे रखिबो, ताकी फॉर रेफरेंस जेकॾहिं तव्हां वञो त यू हैव टू लिसन टू ओनली 10 मिनट वीडियो ऐं यू कैन प्रोसीड फर्दर। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ जेके बि वीडियोज़ आऊं डेवलप कंदसि, इहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखंदसि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ज़रूरु गुज़ारिश कंदसि त इन यूट्यूब जो मुंहिंजो जेको चैनल आहे मशहूद काज़ी ऑफिशियल जे नाले सां, इनखे तव्हां सब्सक्राइब बि करियो, बेल आइकॉन खे दॿायो ताकी तव्हांखे नयूं वीडियोज़ जे बारे में नोटिफिकेशन्स मिलंदी सघे ऐं पंहिंजे जेको नेटवर्क आहे, दोस्तनि जो सर्किल आहे, उन सर्किल में दोस्तनि खे बि ॿुधायो त उहे बि सब्सक्राइब कयो हिन चैनल खे, ताकी जेको असां हिकिड़ो रिसोर्स पूल ठाहिणु चाहियूं पिया, उन रिसोर्स पूल ठाहिण में असां हिक ॿिए खे कॉम्प्लीमेंट करे सघूं। छाकाणि जो जंहिं इंडस्ट्री में, जंहिं दुनिया में असां रहूं पिया, ग्लोबल विलेज आहे, मैसेज हिकिड़े मिंट में सॼी दुनिया में कम्युनिकेट थिए थो ऐं इन में इंडिपेंडेंटली इंडिविजुअल अकेलो कुझु बि नथो करे सघे। जेसि ताईं सभिनी जो साथ, सभिनी जो हिकिड़ो कोलैबोरेटिव एफर्ट न हुजे, हिकिड़ो टीम वर्क न हुजे, तेसि ताईं कंहिं बि शइ में अॻियां वधणु ॾाढो ॾुखियो हूंदो। त अॼु बिल्कुलु इहा हिकिड़ी ब्रीफ इंट्रोडक्शन तव्हांखे ॾिनमि पे, जिन्हनि में असां उन्हनि टॉपिक्स जे बारे में ॻाल्हायो, जिन्हनि खे आउं कोशिशि कंदसि त फ्यूचर में तव्हांजे साम्हूं प्रेज़ेंट करियां। एज़ आई सेड, 10 खां 15 मिंटनि जी वीडियो, को बि हिकिड़ो टॉपिक ऐं उन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं।
मिसाली तौर ते साइबर सिक्योरिटी वारे ॾींहं ते साइबर सिक्योरिटी जेके साइबर सिक्योरिटी जा मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि जिन्हनि खे वधीक इनहेंस करण जी ज़रूरत आहे, त उन्हनि जे हवाले सां अलॻि अलॻि सेशन कंदासीं। इन ई तरीक़े सां मशीन लर्निंग, डेटा साइंस, बिज़नेस इंटेलिजेंस हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांजो असांजो साथ बि साथ रहंदो ऐं असां हिक ॿिए मां कुझु पढ़ाईंदासीं। को बि इंसानु अकेले कुल कोन्हे। तव्हांखे जेका नॉलेज आहे तव्हां शेयर करियो, मूंखे जेका थोरी घणी नॉलेज आहे आउं शेयर कंदुसि। ईअं ई लाट मां लाट ॿरंदी, ईअं ई ॾीओ मां ॾीओ ॿरंदो ऐं ईअं ई असां पंहिंजे माण्हुनि जे लाइ रोशनी पैदा करे सघंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।